हलो कोरिए, हलो हलो कोरिए, नाजुक जंजो नी, गंढिन सारो डी, छिनण मूं न सिखिया। वाह वाह। अज सिंध जो कहानीकार तमाम अॾो ऐं छाण जी ॻाल्हि कजे, छाण ते लफ़्ज़ चइजनि, इताई सादो ऐं पंहिंजी धरती सां ऐं पंहिंजे धरती ते रहंदड़ माण्हुनि सां उनजी जेकी मोहबत जो जेको इज़हार हो, उहो चाहे कहाणियुनि जे वसीले, चाहे किताबनि जे वसीले, चाहे ड्रामनि जे वसीले, जेकी उन धरती सां मोहबत कई ऐं धरती ते रहंदड़ माण्हुनि सां मोहबत कई, उनजी का ॻाल्हि नथी लिखी सघिजे। ऐं क़ौमूं पंहिंजे आर्टनि खे, पंहिंजे दानिशवरनि खे, पंहिंजे अदीबनि खे यादि रखंदियूं, तॾहिं इन सिंध धरती जी जेकी सालमियत आहे उहा सलामत रही सघे थी। इहो अॼु जेको ही चौथीं वरसी जेके सभु दोस्त दीदार शाम, साईं ताज जोयो साहब ऐं ॿिया जेके बि आहिनि अदीब, दानिश्वर, वकील, तमामु जेके दोस्त अॼु हिते अची अली बाबा सां जेकी जन मोहबत जो इज़हार कयो आहे, इहा बि हिकिड़ी तारीख़ वारी ॻाल्हि आहे ऐं इंतिहाई ख़ुशी वारी ॻाल्हि आहे। अॼु सिंधु दरिया जे अंदरि उनजे पेट में अली बाबा खे सभई असां दोस्त ऐं मीडिया जा जेके बि दोस्त आहिनि, सभई हुनजी मोहबतुनि ते ऐं सभई हुननि जी अदायुनि ते, हुनजी सचाई ते, मुख़लिसी ते, हुनजी धरती जे प्यार ऐं मोहबत वारे किरदार ते सभु ॻाल्हाए रहिया आहियूं। इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अहिड़ा माण्हू हिन धरती तां ज़रूरु वेंदा आहिनि, ज़रूरु कुझु टाइम जे लाइ हर माण्हू खे मरणो आहे, हर माण्हू जेको आहे सो हिन धरती ते आर्ज़ी तौर ते आयो आहे, पर जन जन माण्हुनि जो किरदार पंहिंजी धरती जे ख़ुशहाली जे लाइ ऐं माण्हुनि जी ख़ुशहाली लाइ ऐं पंहिंजे वतन धरती सां मोहबत वारो रवियो रहियो आहे। उहे माण्हू कॾहिं बि तारीख़ में मरी नथा सघनि, उहे हमेशह तारीख़ में अमर हूंदा आहिनि। अॼु जीअं अली बाबा खे हेतिरनि सभनि जे तादाद में अदीब, दानिश्वर, वकील, हर सिविल सोसाइटी जो जेको माण्हू अॼु अली बाबा खे यादि करे उनजी चौथी वरसी ते उनखे मोहबत जी असां भेटा ॾेई इहो साबित कयो आहे त असीं अदीबनि सां ऐं पंहिंजे राइटरनि सां, पंहिंजे ड्रामेकारनि सां ऐं पंहिंजे मोहबत कंदड़ धरती वारनि सां असां अॼु बि मोहबत कयूं था। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं हिन प्रोग्राम खे जंहिं सॼो माना तरतीब ॾिनी आहे सिंध अदबी संगत जे ऐं असांजे दीदार शाम, उन्हनि खे बि सलाम पेश कयां थो, जस पेश कयां थो। ऐं जेके अदीब ॿिया जेके दोस्त आया आहिनि ऐं जेके मीडिया जा दोस्त आहिनि, उहे बि ज़ाहिर आहे त हिन क़ाबिल ऐं जेको आहे सो तारीफ़ जे लाइक़ु आहिनि, उन्हनि खे बि असां सलाम पेश कयो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी।